बाबा अज ईद जो ॾींहुं मूंखे 500 रुपया ख़र्ची ॾे। हा हा मुंहिंजी धी लाइ खोड़ ख़र्ची अचे वठ ही 500 रुपया। अदा मां तुंहिंजी भेण आहियां, मूंखे बि ख़र्ची ॾे। तो निभागी भेण मां त मां फासी वियो आहियां। बाबो अम्मा मरी विया पर तूं त मरी ई कान थी। अचे वठ ही 10 रुपया, जान छॾ मुंहिंजी। अदा ही तुंहिंजा 10 रुपया बि मुंहिंजे अखियुनि ते। अदा अल्लाह साईं तुंहिंजे सिर ॾे खेर करे, छलको कोसो वाह न लॻई। अदा तूं मूंखे भाई न भाई मरहूम बाबे ऐं अम्मा वांगुरु मुंहिंजूं दुआऊं तोसां हमेशह लाइ गॾनि। हाँ मठ कर निभागी बण कंहिं जाइ जी परते थी त मां वञा ॿाहिरि दोस्तनि सां घुमण। अल्लाह ॾाढो मथे में सूर आहे, छा कयां। अल्लाह अदा अचे वठी ही गोरी पी। भेण तो ही गोरी किथां आंदी आ? अदा जेके तो ईद वारे ॾींहुं मूंखे 10 रुपया ॾिना हुआ, उहे 10 रुपया मूं लिकाए रखे छॾिया हुआ। उन्हनि 10 रुपयनि मां तुंहिंजे लाइ गोरी वठी आई आहियां। मुंहिंजी भेण तूं जे अॼु मुंहिंजे लाइ गोरी न वठी अची हा, मां त मरी वञा हा। वाक़ई माउ पीउ जे मरण खां पोइ भाइरनि जो सहारो भेणूं हूंदियूं आहिनि।